ड्रिजू न ज़ीनत, ड्रिजू न। मां तोखे को बि नुक़सान न पहुचाईंदुसि। मां पंहिंजे कम सां वञी रहियो आहियां। जीअं तूं मुंहिंजे साम्हूं आई न, ओचितो ईअं तुंहिंजी नज़र पइजी वई ऐं तूं डिॼी वई। मुंहिंजी बि तो ते ईअं ई नज़र पइजी वई। छा थियो ज़ीनत? ही छा पियो चवे तोखे? छा पियो करे? तव्हां मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। ज़ीनत हरू भुरू मूंखे ॾिसी डिॼी वई आहे। मूं हिनखे कुझु बि न आहे चयो। ज़ीनत, छा ही सच पियो ॻाल्हाए? ज़ीनत, ॿुधाए न। जेकॾहिं तोखे हिन हिकिड़ो बि अखर चयो आहे त तूं ॿुधाए। असां हितां सिधो हवेली हलंदासीं ऐं हुते हली खान बहादुर खे हिन जे करतूतनि जी दाह ॾींदासीं। खुदा जे वास्ते इहो ज़ुल्म न कजो। जेकॾहिं खान बहादुर खे ख़बर पई पोइ त असुल मूंखे फुट मारे छॾींदो। सरकार जे सोढो वक्त ते न पहुची आ न त सावण फ़कीर खे छोरो उफट मारे विझी आ। वाह साईं वाह, हकम साईं, ही तव्हांजी कहिड़ी बादशाही आहे जो मिस्कीन खे ये चरिया कुटनि। फापुल वारे इन ही अधमग़ज़ी पुट जो कहिड़ो इलाज कजे? भला तव्हां ही खणी ॿुधायो। सरकार, इहो छोरो सभु मां जी चुरचत थो करे। त पोइ सुभाणे पहिरियों कमु इहो था कयूं त फापुल ऐं सावण फ़कीर जो निकाह था करायूं। तूं राज़ी त आहीं न सावण फ़कीर? बिल्कुलु साईं, मूंखे कहिड़ो ॾाज वठणो आहे जो मां मोहलत घुरंदुसि। सावण फ़कीर, पीरी में तुंहिंजी शादीअ जो इहो शौक़ु ॾिसी ॿियनि खे भली हैरत थिए, पर आउं सम्झी सघां थो त तूं ज़ाल बिना पाण खे केतिरो अकेलो थो सम्झे। इहो तव्हांजो अंदाज़ो ग़लति आहे सरकार, ग़लति आहे। मां फापुल सां शौक़ सां न पर सिद्ध में शादी कंदुसि। इहा तव्हांखे ख़बर न आहे हाकिम साईं त हुन निभागीअ मुंहिंजी न्याणी खे केॾो सतायो आहे। मां इन रण खां पंहिंजी धीअ जे लुड़क जो हिसाब वठंदुसि। पोइ मूंखे मयार न ॾिजो। कमदार, तूं ऐं सोढो सॼे ॻोठ खे इहो इतला ॾेई छॾियो त सुभाणे 10 बजे फापुल ऐं सावण फ़कीर जो निकाह थियो। ऐं हा, फापुल खे बि इहो इतला ॾेई छॾिजो। हाकिम साईं, मूं जेके ही धक खाधा उहे छुटा। ही तव्हांजो कहिड़ो फ़ैसिलो आहे? कहिड़ो फ़ैसिलो था कयो? अजीब ॻाल्हि आहे साईं। अड़े सावण फ़कीर, असां फापुल ऐं हुनजे पुट जा हथ पेर ॿधी तुंहिंजे हवाले था कयूं। पोइ पियो हिसाब किताब वठजान सॼी उमिरि बाबा तुंहिंजे हवाले हूंदा। साईं, इएं न थिए त शादीअ खां पोइ हर चौथे ॾींहुं हू तव्हां वटि दाही बीठी हुजे ऐं वरी तव्हां मूंखे पिया फ़ैसिले लाइ घुरायो। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।